साहिब जैसा शरीरों त सही का ओ अल्लाह अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सजणो, हाणे फयाज़ी गादीअ बाबति मुख़्तसिर अहवाल। जीअं त हिन कम जे लाइ दाता फैज़ दरिया जे रिसाले कलंदरी ख़िताब, दाता विलास शाह जे रिसाले अंबाह में आड़ा खां सवाइ गादी जे कामिल फ़क़ीरनि, तालिबनि, मुरीदनि, दरवेशनि जूं रूहानी रमज़ूं ऐं हक़ीक़तूं ऐं पंहिंजी तरफ़ां में कुझु राज़ ऐं ख़्याल पिणु शामिल कया विया आहिनि। जीअं त ही रूहानी ख़्यालात ऐं रमज़ूं आहिनि जेके समुंड जियां ऊनियूं ऐं गहरियूं आहिनि। उन्हनि खे बयानु करणु को सवलो या आसान कमु न आहे, सवाइ कंहिं रूहानी राज़ वारे जे। तंहिंजे लाइ हिन फ़क़ीर बि कोशिशि कई आहे त उन्हनि रमज़नि ऐं राज़नि मां अवां आॾो कुझु बयानु करे सघां। पर जेकॾहिं किथे का घटि वधाई थी वई हुजे त माफ़ीअ जो तलबगार आहियां। मिठा साईं, अवल सभु तारीफ़, वाखाण, सिफ़त सना ऐं साराह जे लाइक़ रब्बिल आलमीन जी ज़ात पाक आहे, जंहिं कुन चई कुल काइनात जोड़ी ऐं इंसान खे ख़ाक यानी मिटीअ जी मुठ मां पैदा फरमाए खेसि ख़लीफ़तुल अर्ज़ जो मनसब अता फरमाया आहिनि। वरी बेहिसाब कुर्बत कादिर रब क़दीर जा जे इंसान जे क़ल्ब खे बैत रब्बी जो शर्फ़ अता फरमायो। कंहिं सूफ़ी शाइर उन बाबति कुझु हिन तरह फरमायो आहे त जोड़े क़ल्ब बैत रब्बी इंसान में समायो, ॾिसी ज़ात खे सूरत में मलकन बिसर नुमायो। जोड़े क़ल्ब बैत रब्बी इंसान में समायो। ऐं हज़रत आदम खे वरी तमन जे अनमोल खज़ाने सां फैज़याब कयो अथसि। गॾोगॾु सिफ़त सना सारा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा रहमतुल आलमीन खे सुहे थी। ये हबीब जे तुफ़ेले मुहाबे इन दुनिया जो वजूद अमल में आहे। ये फरमान आहे लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, जंहिंजे नूर मुबारक मां उम्मत ऐं जुमिले जहान इज़हार थियो ऐं संदन फैज़ पूरे आलम खे मिली वियो। वरी बयान पंजतन पाक अहल बैत शहीद करबला जो जन नानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं। अहिड़ी अहिड़ी हसन मीर हुसैन जी औलाद मां गौस आज़म
सैयदना अब्दुल कादिर जीलानी आलम इस्लाम जी उहा हस्ती आहे जंहिंजे रूहानी फैज़ मां कादरी तरीक़े ज़रिए सलूक जा तालिब गौस कुतुब अब्दाल दाता मखदूम शहीद रूहानी रंग में रंग जी रेटा थिया। जिन में सैयद सादात रोशन ज़मीर बदर मुनीर सूफी फैज़ मोहम्मद शाह उर्फ दाता फैज़ दरिया दरगाह हज़रत अंबा शरीफ वारा सन 1280 हिजरीअ में अची इज़हार थिया। संदन तालिबनि मां केतिरा ई संदन तालिब फैज़याब थिया ऐं वंड वठी पंहिंजूं ख़ानकाहूं ऐं दरगाहूं बणाया। उन्हनि मां ख़ासि करे नालो मीर फ़कीर जागीरन जो क़ाबिल ज़िक्र आहे। पाण पंहिंजे अनल हक़ सां इज़हारी करे वहदानियत वारी चादर वेड़े वेही रहिया। कंहिं कामिल फ़कीर जे चवण मुताबिक़ त जॾहिं मीर जे मीम ॾांहुं नज़र पयनि त महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्याल में आहिनि तॾहिं पंहिंजो समूरो कलाम मीर साईं जे नाले करे छॾियाऊं। ये पाण फरमाए विया आहिनि त मीर माम परूड़े सारी ॾे सजदो मैखान में चाहे तो जो जहान में अणु तो बि आसमान में। ताज़ो ई संदन कलाम खे छपायो वियो आहे जंहिंजो नालो कलंदरी ख़िताब रखियो वियो आहे। कलाम छपाइण जी पहिरियों बि कोशिशि कई वई हुई पर छपाईअ वारी मशीनियूं बंदि थी वेंदियूं हुयूं। ख़ैर राज इलाही सां उन्हनि कलाम शाया थी चुको आहे। सजण साईं सारी दुनिया में सूफ़िन जा 2 मकातब फ़िक्र ॼाणाया विया आहिनि जिन मां हिकिड़ो मज़हब हेठि ख़ानकाहियत ॾांहुं माइल रहियो आहे ऐं ॿियो वरी दीन धर्म ऐं कुफर जी मुतभेद खां बालातर रहियो आहे। सूफ़िन जे ॿिए मकातब फ़िक्र में हुसैन बिन मंसूर हलाज शम्स तबरेज़ फरीदुद्दीन अतार सचल सरमस्त बुल्ला शाह जहिड़नि बुलंद पाया हस्तनि सां गॾु सैयद फैज़ मोहम्मद शाह उर्फ दाता फयाज़ या फैज़ दरिया जन पिणु शामिल आहिनि। वहदानियत वहदतुल वजूद यानी हमवस्त जा कायल ॿियनि शाइरनि जीअं दाता फैज़ दरिया जो कलाम बि आफ़ाकी हैसियत रखे थो जंहिंजी परूड़ ॼाण संदन कलाम मां चिटीअ तरह ज़ाहिर आहे। ये पंहिंजे कलाम में कुझु हिन तरह फरमाए विया आहिनि त फाड़ जुबो पो यार पधर तॾहिं नूर ईंदो ई हक़ पाक नज़र वरी असां आहियूं लामकानी माग असांजो आहे महखान। संदन हथ मुबारक सां दरगाह वारे क़िबले फैज़ महल अंदरि शातीर ते अखर लिखियल आहिनि जिन खे पढ़णु ॾाढो ॾुखियो आहे जेके मिलाए लिखिया विया आहिनि। अखरनि पोयां दाता जो कौल आहे त ईरान खां मर्द ईंदो ऐं अची इज़हारी कंदो। उन वक़्त में कंहिं माण्हूअ खेसि पारस आणे ॾिनो ॾिसंदे ॾिसंदे उहो संदसि साम्हूं दरगाह वारे खूह में उछलाए छॾियाऊं। तंहिं ते उहो शख़्स अञा सोचण में ई हुयो त दाता फरमायो त खूह जी गादी हलायो। जॾहिं नेसर में पाणी पे आयो त उन मां केतिरा ई पारस तरंदा तरंदा निकिरंदा पिया आया। उहो खूह दरगाह ते अॼु बि मौजूदु आहे जंहिं मां मटी भरी वेंदी आहे। उनजो पाणी पीअण में पुरलुत्फ़ ऐं शफ़ा वारो आहे। पाण पंहिंजी हयाती जो हिसो पंहिंजे महबूब मीर फ़कीर जागीरान जे हवाले कयाऊं। हिन लंगोटी बंद सती जती शहनशाह 14 शवाल काते 11 जो बि ज़िक्र आयल आहे। सन 1325 हिजरीअ में अबदी जाम नोश फरमाए दारुल बका ॾांहुं हलण जो राज़ अख्तियार कयो। संदन मेलो 11 शवाल खां 3 ॾींहं थींदो आहे। संदन वाल साईं पीर मोहम्मद शाह बिन सैयद हादी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह मौला अली मुश्किल कुशा जी 38वीं पीढ़ी ऐं कादरी तरीक़े जे बानी सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी 6वीं पीढ़ीअ में सूफियल कादरी थिया। संदन वॾा इराक खां ईरान अची उच्च शरीफ़ में रही वरी हिते हज़रत अंबा पहुता ऐं उते ई राश अख्तियार कयाऊं। पाण जॾहिं हज जे लाइ विया पए त हावेलीअ ते रियाज़त जे लाइ
ॿेलो फ़क़ीर माछी ऐं ॼाम बैंसी फ़क़ीर कंधारी छॾे विया जेके संदन रोज़े मुबारक में दफ़न थियल आहिनि। पुठियां संदन जीजल अमड़ खेनि हरदम दुआऊं ॾींदी रहंदी। चवनि था पाण 7 हज कया। उते खेनि हुज़ूर करीम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत थी। जन खेनि फरमायो त नौशहर फिरोज़ में मौलाना मखदूम शाह नसीरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि जन वटि अची रहण जो खेनि इरशाद मुबारक फरमाया। पोइ अरब मुल्क खां थी करे अची शाह नसीर जी बैयत करे घोड़नि जी कुड़ में रियाज़ करण लॻा। एतिरे क़दुरु रियाज़ कयाऊं जो खेनि पंहिंजी ज़ात पाक जो बि ख़्यालु न रहियो। नई वरी राज़ खुली सघियो। अरसे बाद जॾहिं कुदरत इलाही तरफ़ां राज़ खुलियो त शाह नसीरुद्दीन जन खां सरपस्तो अहवाल दरियाफ़्त कयो। तॾहिं साईं पीर मोहम्मद शाह पंहिंजो सारो दास्तान संदन अॻियां बयानु फरमायो। उन ते शाह नसीरुद्दीन जन खेसि फरमायो त साईं तव्हांखे सभु कुझु हासिलु थी चुको आहे। पोइ खेनि शादी करे पंहिंजी हावेली ते रहण जो अमुर कयाऊं ऐं फरमायाऊं त तव्हां मां वक़्त जो कुतुब पैदा थींदो। पोइ खेनि 3 फर्ज़ंद थिया। सैयद ताज मोहम्मद शाह, सैयद फैज़ मोहम्मद शाह और दाता फैज़ दरिया ऐं सैयद जान मोहम्मद शाह जेके जवानीअ में विसाल करे विया। जॾहिं शहज़ादनि खे साणु करे शाह नसीरुद्दीन जन वटि दीदार लाइ नौशहर फिरोज़ पहुता त शाह नसीरुद्दीन जन दाता फैज़ दरिया ॾांहुं ॾिसी फरमायो त वेचो शहज़ादो मादरज़ादो वली आहे। हयाती अथसि बुल्ला शाह वारो तबल वॼाईंदो। वरी फरमायाऊं त असांजी अश्क जो सरो सामान इहो आहे जो वरी अचण जो एहतियाज न थींदी। असांजी वॾी ॾाॾी बि दाता फैज़ दरिया जी मुरीदाणी। संदन घराणो अंदरी मियाणीअ में हो। इहो शहर दरगाह खां कुझु मुफ़ासिले ते हो जंहिंखे पोइ दरिया पाए वियो। हाणे साईं ताज मोहम्मद शाह जो ज़िक्र त साईं जन विर्द वज़ीफ़े में हिकायत मशगूल रहिया। दाता फैज़ दरिया जन मुजर्रद रहिया। पंहिंजे वॾे भाउ साईं ताज मोहम्मद खे शादी करण लाइ चयाऊं ऐं फरमायाऊं तव्हां मां गुल पैदा थींदो जंहिंखे असां रंग लाहींदासीं। साईं ताज मोहम्मद शाह मां सैयद पीर मोहम्मद शाह उर्फ साईं दाता बगन शाह अवल पैदा थिया। साईं जन जे दाता फैज़ दरिया जे वक़्त में साईं ताज मोहम्मद शाह जन खे तवलद थिया। दाता फरमाईंदो हो त बाबा अची वियो आहे। उन करे ॾाढी शफ़क़त सां पेश ईंदा हुआ। साईं जन ॿाहिरि माल सांगे वेंदा त माल चरण बाद चौधारी हल्को ॿधी बीह रहंदो। जॾहिं ईंदा त माल बि कढाईंदो। पाण लोड़े में रहिया। खेनि 2 फर्ज़ंद थिया। साईं कामिल शाह मस्त ऐं साईं दाता विलायत अली शाह। साईं कामिल शाह खे जान मोहम्मद शाह नाले फर्ज़ंद थियो जेको बे औलाद विसाल करे वियो। दाता बगन शाह जो विसाल 18 ज़ुल्हज 1345 सन हिजरीअ में थियो। संदन मेलो 17 ज़ुल्हज खां 3 ॾींहं थींदो आहे। दाता विलायत शाह जो अहवाल हिन तरह त संदन जनम दरगाह हज़रत अंबा में 1329 सन हिजरीअ में थियो। दाता जे वक़्त में भगत कंवर राम अची हाज़िरी भरे ॻाए वॼाए वेंदो। पाण फरमाईंदा हुआ त सवा हिकु अल्लाह जी ॿियो कुझु बि न आहे। दाता विलायत शाह कामिल वली ऐं बहितरीन सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि। संदन कलाम आफ़ाक़ी रमज़न सां भरपूर आहे। इहे पंहिंजे पहिरें शाइरीअ जे मजमूए अंबा में आड़ा में कुझु हिन तरह ॿोल चया अथनि। ला इलाहा इल्लल्लाह मिठी आहे ॿोली ॾिनी माउ मूंखे पींघे मंझि लोली। वरी मोहम्मद मुस्तफ़ा मदनी ॿिड़नि मुख़्तियार थियो पैदा। अली सरदार आहे सभिनी अड़ियुनि आधार थियो पैदा। वरी फरमाइनि था वांदे ईंदो वक़्तु इहो ई साधन खे सिंगारे य रहंदा पिरी उतारे य रहंदा पिरी उतारे। संदन सराइकी कलामनि जो गुलदस्तो ढोला माही आहे।
जंहिंमें ॿोल कुझु हिन तरह आहिनि त अली हैदर हैदर करदे हूं, अली हैदर हैदर करदे हूं, ॿिया विर्द वज़ीफ़ा न पढ़दे हूं, अली हैदर हैदर करदे हूं। वरी मेरे यार जिहा कहंदा यार नहीं, तेजा जोड़ कोई जिनसार नहीं। वरी साकी सागर वाला यार प्याला दे मत वाला, साकी सागर वाला पाण साहिब करामत सखी मर्दा चंदन विसाल 20 जमातुल अवल 1402 सन हिजरी मुताबिक़ 17 मार्च 1982 ईस्वी थियो। संदन मेलो 20 जमातुल अवल खां 3 ॾींहं थींदो आहे। उन खां सवाइ 11 दस्तगीअ जी हर माह मल्हाई वेंदी आहे। दाता विलायत शाह मां वरी असांजा हादी रहबर मुर्शिद करीम दाता भगन शाह जन 1937 ईस्वी में अची ज़ाहिर थिया। दाता जी आमद ते दाता विलायत शाह ॿोल ठाहियो हो त फैज़ दणी साईं फैज़ रसाया, साईं बगन जो बाग बरसाया, माली बाग जो आया, लख शुक्राना बाल भले जा भाया, लख शुक्राना। पाण सम्झ भरिया थिया त दाता विलायत शाह फुकरा कठो करे खेनि मसनद ते विहारे गादीअ जो मालिक कयो। पाण कामिल वली हुआ जिन पंहिंजे मुबारक हथनि सां असांखे ज़ाहिरी तोड़े बातनी वेस वधाए फैज़ याब कयो। संदन कशफ किरामात रूहानी रमज़न सां गॾु फैज़ वंडीदड़ रहिया। पाण बहितरीन सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि। संदन कलाम आफ़ाकी आहे। संदन ॿोलनि में निमाणाई, अमोस, इश्क इलाही ऐं रूहानी रमज़ूं पिणु शामिल आहिनि। संदन शाइरी जो मजमू छपजी चुको आहे जंहिंजो नालो इश्क कयो आबाद आहे, जंहिंमें कुझु ॿोल हिन तरह आहिनि त मुहम्मद जे सदके ॾे माफ़ी अल्लाह, मुहम्मद असांजो आशाफ़ी अल्लाह। वरी दस्तगीर महबूब सुभाणे सां अक़ीदत जो इज़हार हिन रीति कयो अथनि त पंहिंजे पीर बिना नथी साह सरे, पंहिंजे पीर बिना मिठे मीरा मुहिद्दीन, मीर बिना नथी साह सरे। वरी हाल फ़क़ीरी दाइम क़ाइम आहियूं शहंशाह मियां, वरी आहे अब्दियत जी आण मियां, न त पंहिंजो आहियां यार पाण मियां। वरी सीनू असां कहिड़ो सायूं, अदा जीअं सम्झो असां ईअं आहियूं। पाण जुमो 27 ज़ुल्क़ाद 1423 सन हिजरी मुताबिक़ 31 जनवरी साल 2002 ते ज़ाहिरी चोलो मटाए राह रबानी जो राज अख्तियार कयाऊं। संदन पुठियां नरीना औलाद मां 2 फर्ज़ंद ॾेई विया आहिनि। सखी दाता जान मोहम्मद शाह जीलानी गादी नशीन ऐं दाता कामिल शाह साईं मस्त, जेके पिणु साहिब करामात सां गॾु फैज़ वारा पिणु आहिनि। संदन फैज़ ऐं कुर्ब इलाही सरेआम आहे। संदन औलाद मां दाता फैज़ दरिया जे बाग जा गुल टिड़िया आहिनि ऐं ता क़यामत टिड़ंदा रहंदा। संदन महक खुशबू ऐं फैज़ इलाही जारी व सारी रहंदो। आमीन। दुआनि जो तलबगार फ़कीर अल्लाह वधायो वजल सूमो सूफ़ी अल कादरी हाल हेडमास्टर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कोट मोहम्मद इब्राहिम सुमरो तालको लखी जिलो शिकारपुर।